नाज़रीन, करम में ज़मीन जे तकरार तां उन्हनि जा ॼणनि जे मारिजी वञण खां पोइ धुरियुनि फारबंदी ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो आहे। ज़िले करम में ॿिनि क़बीलनि विच में ज़मीन जे तकरार तां थियल झेड़े खां पोइ धुरियुनि विच में फायरबंदी ते राज़पे खां पोइ चक्रियुनि जो सिलसिलो बंदि थी वियो आहे। डिप्टी कमिश्नर करम मूजिबि धुरियुनि खां मोर्चा ख़ाली कराइण खां पोइ मोर्चनि में सिक्योरिटी फोर्सिस जा अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। डिप्टी कमिश्नर चयो आहे त ज़िले करम जे 5 हंधनि ते काल राति खां कंहिं बि क़िस्म जी फायरिंग न कई वई आहे, जॾहिं त पाइदार अमन लाइ वधीक कोशिशूं जारी आहिनि। पुलिस मूजिबि पारा चुनार ऐं पेशावर शाहरा 7 ॾींहं बि हर क़िस्म जी आमद रफ़्त लाइ बंदि आहे। समाजी अॻवान मीर फज़ल ख़ान चयो आहे त रोड बंदि थियण सां हारने आबादगारनि खे नुक़सानु थी रहियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आम वापे जे शयुनि ऐं दवाउनि जी खोट पैदा थी वई आहे। ॿिए तरफ़ पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त 6 ॾींहंनि खां जारी चकिन में हींअर ताईं उन जा ॼणा फ़ौत थी चुका आहिनि ऐं 226 ज़ख़्मी थी पिया आहिनि।